mohtrm डॉक्टर walid शेख साहब जन के अचन ऐं ॿ ॻाल्हायो। mohtrm डॉक्टर walid शेख साहब। साईं परीजो साहब वॾी महिरबानी, फयाज़ साहब वॾी महिरबानी। ॿिनि ॻाल्हियुनि ते थोरो हिकिड़ो त इलेक्शन जमहूरियत जॾहिं ॻाल्हि थिए थी त जमहूरियत खां वॾी का ॿियो सिस्टम अञा बि मूं कोन ॾिठो आहे जेको उन खां बहितर हुजे। जमहूरियत मतिलबु इहो त इलेक्शन थिए ऐं इलेक्शन जमहूरियत में आहे तमामु ट्रिकी ॻाल्हि जेके चइबो आहे। जमहूरियत हर कंहिंखे वणे थी, पर इलेक्शन जेको हाराए थो उहो चए थो इहा जमहूरियत जेका आहे सा इन में गड़बड़ आहे। अॼु तव्हां वटि इलेक्शन थियनि पिया, जेके इलेक्शन खटंदा उन्हनि ते त आहे रिस्पॉन्सिबिलिटी, उन्हनि खे त आहे कमु करणो, पर जेके इलेक्शन हारनि था उन्हनि जो रोल जेको आहे जॾहिं बि इलेक्शन थियनि पिया त उन्हनि जो रोल उन माण्हू खां वधीक इम्पोर्टेंट आहे जेको इलेक्शन खटंदो आहे। इहा ॻाल्हि सम्झणु खपे। दिस इज गोइंग टू बी इम्पोर्टेंट बिकॉज उहो आहे प्रेशर ग्रुप जेको उन्हनि माण्हुनि खे कमु कराईंदो, सिंसियर ऑपोजिशन। मुझो ॿियो पैशन आहे हॉल जो इहो साइड। जेसि ताईं हॉल जो इहो साइड सिंध जो इक्वल पार्टिसिपेंट न हूंदो, सिंध जी औरत जेसि ताईं इक्वल पार्टिसिपेंट न हूंदी सिंध जी तरक़ी में, तेसि ताईं असांजी निजात कोन्हे। दिस इज द फ्यूचर ऑफ सिंध। इन्हनि खे घर में नाहे वेहणो, इन्हनि खे कमु करणो आहे ऐं कमु आहे पंहिंजे ॿारनि खे पालणु। ऐं जे तव्हांखे घर खां ॿाहिरि कमु करणो आहे त बि ठीकु आहे। बिल्कुलु इक्वल पार्टिसिपेशन ऑफ बोथ genders, unless otherwise Sindh is not going to make it. Thank you very much.